जय झूलेलाल दोस्तों, अॼु मां हली आहियां सिंधी वर्सो ते ऑर्गेनाइज़्ड बाय HSNC बोर्ड। चवंदा आहिनि न, हुनुर त हर ॿार में हूंदो आहे, पर उन्हनि खे हिकु प्लेटफॉर्म खपे। त इहो असांजो बोर्ड, जंहिंमें केतिरा ई सिंधी कॉलेज आहिनि, गॾिजी मिली पार्टिसिपेट कंदा आहिनि और ॿारनि खे पंहिंजो हुनुर ॾेखारण जो हिकु प्लेटफॉर्म ॾींदा आहिनि, जिते उहो पंहिंजो हुनुर ॾेखारनि। चटाभेटियूं थींदियूं आहिनि, मतिलबु त सभिनी कॉलेजनि जूं हिते कॉम्पिटिशन्स थींदियूं आहिनि, चाहे उहे डांस हुजनि, फूड कॉम्पिटिशन हुजे या पेपर प्रेज़ेंटेशन हुजे, सभु हिते कॉम्पिटिशन्स थींदियूं आहिनि। सभु कॉलेजनि जा ॿार हिते ईंदा आहिनि, सिंधी ॿार, ऐं उहे पार्टिसिपेट कंदा आहिनि। त हिते मूंखे घुरायो वियो एज़ अ जज फूड कॉम्पिटिशन जे लाइ। KC कॉलेज हुजे या HR कॉलेज हुजे, जी जान लॻाईंदा आहिनि इन सिंधी वर्सो जे लाइ, जेको ॾाढो बढ़िया प्रोग्राम हूंदो आहे। फूड मूंखे जज करिणो हो, त इहे सभु जेके स्टॉल्स आहिनि, इन्हनि ते मूंखे सिंधी खाधे खे टेस्ट करिणो हो। और हिकु ख़ासि ॻाल्हि हुई त हर स्टॉल जो नालो जेको आहे सिंधी महीने जे नाले सां लिखियलु हो। किथे सिंधी अखर हुआ त किथे सिंधी पहनाव हो, किथे झूलण साईं जी मूर्त हुई त किथे बहिराणो साहिबु हो, और हर स्टॉल ते जेको आहे सिंधी खाधो हो। के ॿार त जेके नॉन सिंधी हुआ, जेके सिंधी कॉलेज जे तरफ़ां प्रेज़ेंट करे रहिया हुआ, उहे बि इवन असांजे सिंधी खाधे जे लाइ ॿुधाए रहिया हुआ। ॾाढी ख़ुशी पई थिए। इहो ई हिकु ज़रियो आहे त ॿारनि खे पंहिंजी जड़ुनि, पंहिंजी असांजे ट्रेडिशन सां, असांजे पंहिंजे खाधे सां जोड़णो आहे। कहिड़ो खाधो कॾहिं खाईंदा आहियूं असां, कहिड़े ॾिण वार ते उहो खाधो असां खाईंदा आहियूं, इहो सभु उन्हनि ॿारनि खे ख़बर हुई। त इहो छो आहे? छाकाणि त कॉलेज उन्हनि खे इहो रस्तो ॾेखारे रहियो आहे त पंहिंजी जड़ुनि सां जुड़ो तव्हां। अहिड़नि कॉलेजनि खे नमन आहे, जेके असांजे ॿारनि खे सिंधियत सां जोड़े रहिया आहिनि। ख़ुशी पई थिए ॾिसी करे त ॿार जेके आहिनि झूलण जी टोपी पाए, सिंधी खाधो ॾेई करे और सिंधियत लाइ ॻाल्हाइनि पिया। त ॾाढी ख़ुशी पई थिए मूंखे। इन्हनि सभिनी जा स्टॉल्स मां घुमियमि, इन्हनि खां क्वेश्चन्स पुछा, और उन खां पोइ असां फाइनल रिज़ल्ट्स जेके आहिनि कॉलेज जे तरफ़ां अनाउंस थियूं। ॾाढी ख़ुशी थी। इहो हिकु पार्ट थियो इन ॾींहं जो। इन खां पोइ सेकेंड पार्ट हो, जंहिंमें असां मोहित शेवानी जो प्रोग्राम ॾिठो। त सेकेंड पार्ट ज़रूरु ॾिसिजो। जल्दी अपलोड कंदमि, मूंखे ॿुधाइजो कीअं लॻव।